मूंखे उम्मीद आहे त तव्हां सालिया वारनि सां ॻाल्हाए उन्हनि खे फ़ैसिले जे लाइ आमादा करे चुका हूंदव। बिजार ख़ान तूं चङी तरह ॼाणी थो त सालेह केतिरो ॾिंगो माण्हू आहे, सो सवलो ईअं तॻ ते कोन ईंदो। इन जो मतिलबु त हू फ़िलहालु तव्हांजे साम्हूं संग खां इनकार करे वियो आहे। मूं संदसि पीउ चिभड़ खे पाण वटि घुराइण लाइ सोचियो आहे। उनखे टेजारे तड़का ॾेई दामान सां लाइन ते आणींदुसि। इहो चिबड़ वॾो मनहूस माण्हू आहे, हिनखे कुही उस ते रखिजेसि न त बि आन कोन मञीदो। सालनि जे साल मूं वटि कैद में हुयो त बि कुझु न मञी। वॾो को नऊं त ॿियो छा। आउं बि चवां त साले एतिरो ज़िद्दी ऐं अॾो छो आहे। हिन जी माना त इहा ख़ानदानी विरसे में मिलियल अथसि, ईअं न? कुझु बि थिए, तव्हांखे पंहिंजो वाइदो पूरो करिणो आहे। मां अलाए कहिड़ा कहिड़ा ख़्वाब ॾिसे वेठो आहियां। जेकॾहिं ख़ान बहादुर बानू मुंहिंजी न थी न त पोइ सम्झो त कंहिंजी बि न थींदी। बिजार ख़ान, मूं जेका तव्हांखे ज़बान ॾिनी आहे उहा आउं ज़रूरु पूरी कंदुसि। कौल जी सचाई मुंहिंजी सुञाणप रही आहे। मां तव्हांजे हिक इशारे बल्कि अणसिधी ॻाल्हि ते एसपी रैंक जे माण्हू खे उॾाए छॾियो। ही साले त हिकिड़ो खसीस हारी माण्हू आहे। मूं चयो न, तव्हांजो कमु हर हाल में थी वेंदो। छो न गिह कढण जे लाइ मूंखे आङुर खे थोरो टेढ़ो ई छो न करणो पवे। बहरहाल इहो कमु हफ़्तनि में न पर ॾींहंनि में थियणु घुरिजे, छो जो मुंहिंजे सब्र जो दाइरो वधंदो थो वञे। ठीकु आहे। शामरात, तव्हांखे ईअं कंहिं अजनबी ते भरोसो न करिणो हो। हुन पाण खे ज़राली दोस्त बि ॿुधायो, नालो बि भलो हुअसि। हा, शम्स। मूंखे अंदाज़ो न हो त उहो धोखो ॾींदो। मूं त हुनखे कॉल ते थुप जवाबु ॾेई छॾियो, पर ओचितो अची राति जो गाॾी खणी अची पहुतो। बाबा साईं, हू माण्हू ॾिसण में त शरीफ़ पिया नज़र आयो ऐं कीअं ज़रअली जो ॻाल्हियूं कंदो आयो रस्ते में। ईअं न पियो लॻो त हू ज़रअली जो दोस्त न हुजे। माण्हू वॾा अदाकार थींदा थे धीअ। तूं ऐं शामरात माण्हुनि जे मुंहनि ते मासूमियत जो लेप ॾिसी उन्हनि ते बिना कंहिं ॻाल्हि जे भरोसो करे वेही रहंदा आहियो। सो हाणे भोॻियो। बाबा साईं, मे बि असां सां धोखो न थियो हुजे। हू असांजी हिफ़ाज़त ख़ातिर घर के ॿाहिरां तालो बि लॻाए वियो आहे। मेरो, तुंहिंजी दिलि छा थी चए? बाहि ऐं पाणी जे विच में आहियूं ऐं असांखे हितां को मौजो ई बचाए सघे थो। बाबा साईं, मां ख़ातिरी सां चई सघां थी त ज़रअली ख़ान बहादुर जी साज़िश जो शिकार थियो आहे ऐं असां अणजाती मुसीबत में फासी चुका आहियूं। ए काश मां शम्स मथां भरोसो न कयां त ईअं केरु असांखे आसानी सां क़ैद न करे सघे हा। हिकु त हराम खोरनि असांखां पंहिंजा मोबाइल बि खसे वरिता, न त कंहिंसां फ़ोन करे पंहिंजो ॾुख सूर त ओरे सघूं हा। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।